घारो जे जानवरनि जे अस्पताल में सालनि खां मौजूद क़दीमी क़ीमती वणनि जी वाढीअ जो सिलसिलो जारी। इंचार्ज क़ीमती वणनि खे पंहिंजी ज़ाती मिल्कियत सम्झंदे बेखौफ़ थी वण वढाए वेकिरो करण लॻो। वाज़ेह त मज़कूर वण अस्पताल में इलाज लाइ आंदड़ जानवरनि जी छांव ऐं माहौलियाती गदिराण खां बचाव लाइ लॻाया विया हुआ, पर बासर अस्पताल इंचार्ज अहिड़नि क़ीमती वणनि खे पंहिंजे शाह ख़र्चनि लाइ वढाए वेकिरो करणु शुरू करे ॾिनो आहे। तफ़सील मूजिबि हज़ारे रुपयनि जी मालियत जा क़ीमती वण मौजूदा अस्पताल इंचार्ज वक़्फ़े सां वढाए वेकिरो करे अस्पताल जूं रौनकूं उजाड़े रहियो आहे। अस्पताल इंचार्ज जे अहिड़े अमल ख़िलाफ़ हितां जी सियासी, समाजी ऐं सुजान धुरियुनि में सख़्त ताउ पकिड़े लाइ ऐं उन्हनि सिंध हुकूमत ऐं वास्तेदार इख़्तियारनि खां वणनि जी वाढीअ में मुलवज़ अमल ख़िलाफ़ कार्रवाई जी घुर कई आहे। कैमरा टीम सां गॾु मोहम्मद अली मल्ला, सोच टीवी घारो।